मलीर में ऑल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट वर्कर्स यूनियन तरफा ट्रैफिक पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहरो कयो वियो आहे। ट्रक ड्राइवरन पोर्ट कासिम ज़ुल्फ़कार ट्रैफिक पुलिस चौकी आॾो एहतजाजी मुजाहरो करे भत्ता खोरी बंद करण जहिड़ा नारा हया। ट्रांसपोर्टर यूनियन जे सदर दिलबर खोसे जो चवण आहे त ईद वेझो ईंदे ई ट्रैफिक पुलिस ओगाड़ी शुरू करे ॾिनी आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर में ऑल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट वर्कर्स यूनियन तरफा ट्रैफिक पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहरो कयो वियो आहे। इन हवाले सां नाज़रीन ॿुधायूं पिया ट्रक ड्राइवरन पोर्ट कासिम ज़ुल्फ़कार ट्रैफिक पुलिस चौकी आॾो एहतजाजी मुजाहरो करे भत्ता खोरी बंद करण जहिड़ा नारा हया। ट्रांसपोर्टर यूनियन जे सदर दिलबर खोसे जो चवण आहे त ईद वेझो ईंदे ई ट्रैफिक पुलिस ओगाड़ी शुरू करे ॾिनी आहे। तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे मलीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार सां। मीर ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। नाज़रीन असांजो राब्तो कटिजी वियो आहे। अपडेट करे रहिया आहियूं अवां खे अहम ख़बर जे हवाले सां। मलीर में ऑल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट वर्कर्स यूनियन तरफा ट्रैफिक पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहरो कयो वियो आहे। इन हवाले सां अवां खे ॿुधायां त ट्रक ड्राइवरन पोर्ट कासिम ज़ुल्फ़कार ट्रैफिक पुलिस चौकी आॾो एहतजाजी मुजाहरो करे भत्ता खोरी बंद करण जहिड़ा नारा हया। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। जी मीर ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SOZOT जे ख़िलाफ़ जेको आहे ऑल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट वर्कर्स यूनियन जे सदर जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहरो थियो आहे। उनजी जेका ज़ुल्फ़काराबाद चौकी आहे उन जे आॾो SO निसार सहतो जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। उन्हनि जो इल्ज़ाम आहे त SO निसार सहतो जेको आहे ज़बरदस्ती ईद उगाड़ी जे बहाने जेको आहे ड्राइवरनि खे तंग करे रहियो आहे ऐं असांजा कागज़ कंप्लीट हुजण बावजूदि जेको आहे हूअ ड्राइवरनि खे तंग करे थो ऐं भत्तो उगाड़े थो। 500 खां 2000 ताईं जेको आहे फी गाॾी खां भत्तो उगाड़े थो ऐं जेको आहे ड्राइवरनि खे चवे थो त इहो जेको आहे SSP ट्रैफिक मलीर खे जेको आहे ईद ॾियणी आहे। उनजे करे जेको आहे तव्हां असांखे ॾियो त असां जेको आहे पंहिंजे ऑफिसरनि बाला ऑफिसरनि ताईं इहो भत्तो पुॼायूं। उन्हनि एहतजाज कंदे आला इख्तियारियुनि IG सिंध DIG जे ट्रैफिक खां मुतालबो कयो आहे SSP ट्रैफिक खां त SO खे फौरी तौर ते हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। सॼी कराची में जेको आहे असांजी ट्रांसपोर्ट हले थी पर किथे बि जेको आहे को बि SO असांखे तंग नथो करे पर ZOT वारो SO जेको आहे भत्ताखोरी जे करे असांखे तंग करे रहियो आहे। उनजी बदिली करे ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। जी, वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार तफ़सील ॾियण जे लाइ।